अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। हाणे चाकर ख़ान खे वॾो भाउ आहे अकबर ख़ान जो। अकबर ख़ान पंहिंजा माण्हू वठी करे हमिलो ज़रूरु कंदो। हुन माण्हू गॾु कया आहिनि जंहिंमें सिकू बि जाबर जो साथ ॾींदो ऐं सांवल खे पंहिंजी परेशानी आहे। सांवल खे इहो सम्झ में नथो अचे चाकर ख़ान कहिड़ियूं ॻाल्हियूं करे रहियो आहे। हुनखे इहो यादि सिर्फ़ु सुहिणी जो रिश्तो असां वठी करे पंहिंजे हैदर चर्रे खे परिणायो। यानी ज़बरदस्त सीन अचण वारा आहिनि अचण वारे एपिसोडनि में, जंहिंमें ॿिन्ही धुरनि जा धमाका ऐं टाकिरो तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो। जी हाँ दोस्तों, ड्रामो बहितरीनु मोड़ ते पहुतल आहे। तव्हां ॾिठो त एक्शन ई एक्शन नज़र पिया अचनि। दोस्तों वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते अगरि अपडेट सुठी लॻे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।